नाज़रीन, नसीराबाद में रमज़ान शरीफ दौरान आम वाहपे जूं शयूं महांगियूं थी वयूं आहिनि। तफ़सील ॾिसूं था अल्ताफ़ कांदरो जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असीं हिन वक़्तु नसीराबाद जी बाज़ार में मौजूद आहियूं, जिते रमज़ान जी महांगाई बाबति अचो त शहरनि खां वीचार पुछूं त उन्हनि जी महांगाई बाबति कहिड़ा कमेंट्स आहिनि। महांगाई तमामु घणी थी वई आहे। ग़रीब माण्हू जेको आहे ॿिनि वेलनि जी मानी खाइण जे लाइ तमामु घणो परेशान आहे। गिह, दालियूं, सब्जियूं और पेट्रोल क़ीमतुनि मसनूआत वधण खां पोइ तमामु घणी महांगाई थी आहे। ग़रीब माण्हू जे लाइ तमामु घणो महंगाई आहे। पेट्रोल महांगो थियो, ऑटो महांगो आहे, काॾों खाऊं। ग़रीब माण्हू सॼो ॾींहुं रेड़ी हलाए 200-300 कमाइण वारा पूरी पए कोन थी। ग़रीब माण्हू वञूं काॾे? असां मिसकिन सां ज़ुल्म आहे। पेट्रोल केॾो महांगो करे छॾींदा आहिनि। केॾी महिल 15 रुपया मथे था चाढ़नि लीटर ते, केॾी महिल 20 रुपया लीटर ते चाढ़ी वेठा आहिनि। अटो केॾो महांगो आहे, गिहु केॾो महांगो आहे। ग़रीब माण्हू वञे काॾे? बाबा इमरान खान हर शइ महांगी करे छॾी आहे। असां त सूरत में अची आहियूं, हर शइ महांगी लिखी पई आहे। रोज़नि जो महीनो लॻो पियो आहे। चई शइ रुपया जी शइ 20 रुपये में थी मिले। असांखे इमरान खान कहिड़ो असां लाइ सुखु कयो अथई? सफ़ा ग़रीब माण्हू कमाए 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 शाम में भाॼी वठंदा त सुबुह जो कुझु कोन्हे। एॾी महांगाई थी आहे रमज़ान शरीफ़ में जो हद खां वधीक बि हद। बसि हे बादशाह आयो आहे जरा कुझु सभु टपण पाड़े ते थी आहे। बाबा सफ़ा हर शइ महांगाई थी आहे। ग़रीब माण्हू छा करे? मज़ूरी कयूं था, 500 कमाईंदा पूरी कोन्हे।